नाज़रीन, पखो में बोर मुतासिरन वाहन न थियण ख़िलाफ़ मेन इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे पखो मां ॿुधाईंदो वञां त पखो में बोर मुतासिरीन जे सार न लहण जे करे बोर मुतासिरीन पारां मेन इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते बोर मुतासिरीन मुमताज़ जोगी, नवाब जोगी, लियाकत अली, जावेद अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति सबबु असांजा घर किरी पिया आहिनि। पंहिंजा ॿार बचा बचाए रोडनि ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल वेठा आहियूं ऐं असांजा ॿचिड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। पर चूंडल नुमाइंदनि तोड़े आला ऑफिसर बंगलनि में आराम करे रहिया आहिनि। हुकूमत खे किरोड़े रुपयनि जा फंड मिलण बावजूदि ग़रीबनि खे रुपयो बि मिली न सघियो आहे। कोठाणनि अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदे चयो त रुपयो गॾु करे कचा घर ठाराया हुयासीं, पर बरसाति असांजा अजा उॾाए छॾिया आहिनि। पर DC ऐं मुख़्तियार कार मनपसंद माण्हुनि जा घर भरे रहिया आहिनि। उन मौक़े ते बोर मुतासिरीन वज़ीर आला शहबाज शरीफ़, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं पाकिस्तान आर्मी खां मुतालबो कयो आहे त मदद करे टेंट ऐं राशन ॾेई जीअण जो सहारो ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।